लाहौर वॉइस न्यूज़ में ख़बरुनि जे सिलसिले के जारी रखने अव्हांखे जुडो खां ख़बर ॾींदालूं त जुडो में पुराण जो केतिरी अरसे खां पियल कम ऐं बंदनि जा बंद डैमेज हुजण करे केतिरा ई दफ़ा जुडो बोर्ड जे वर चढ़ी वियो आहे। केतिरा ई इलाइक़ा पाणी जी लपेट में अची वञनि था। मीर सिटी जो सदर मीर इरफान टालपुर, टाउन कमेटी चेयरमैन मीर कामरान खान टालपुर जी कोशिश ऐं काविश सां पुराण जो LBOD जो ॿीहर कमु स्टार्ट थी वियो आहे ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते ॻरी मशीनरी ऐं खाटी वारियूं मशीनूं पइजी वियूं आहिनि। जल्द पुराण नदी जा बंद मज़बूत कया वेंदा। जुडो शहरी खे जल्द ख़ुशख़बरी ॾिनी वेंदी। मीडिया सां ॻाल्हाईंदे सिटी सदर मीर इरफान खान टालपुर मीर कामरान खान टालपुर ॿुधायो त 20 सालनि खां पियल कमु असांजी कोशिश सां स्टार्ट करायो आहे ऐं केतिरा ई दफ़ा उहो कमु रुकियल हो। जल्दी कमु मुकमल करायो वेंदो ऐं जुडो शहरीनि खे जल्द ख़ुशख़बरी ॾिनी वेंदी। रफ़ो निसार रज़ा ऐं लाहौर वॉइस न्यूज़ जुडो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ फॉलो करियो लाहौर वॉइस न्यूज़।